हज़रत सैयद चीज़ल शाह मुर्शद कामिल सुल्तानुल आरिफीन मुजद्दद इमाम सखी दौरान हज़रत साईं चीज़ल शाह सूफ़ी अल कादरी रहमतुल्लाह अलैह जो दूदेमान आलिया हुसैनी अलवी हाशमी आहे। हज़रत इमाम अली रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम सां सिलसिला ऐं नसब हुजण सो रिज़वी पिणु आहे। साईं चीज़ल शाह जा वॾा अरबुस्तान इराक़ ईरान मां हिजरत करे बलोचिस्तान जहिड़े गरम ऐं वारियासे इलाइक़े में आबाद थिया। संदसि रिहाइश जो हंधु फतेहपुर आहे। साईं जन जे ॾाॾंग मां सैयद अब्दुल नबी सवा कसीरे वारो वली साहिब विलायत हो ऐं बुज़ुर्ग सुल्तानुल आरिफीन रोज़े धणी रखियल शाह नूरानी इश्क हक़ीक़त सां रंगियल ऐं फैज़ सां मशहूर ऐं मारूफ़ आहिनि। हज़रत चीज़ल शाह साहब जुमे जी रात माहे जमादुस्सानी 1332 हिजरी सन में मुर्शिद कामिल साईं रखियल शाह जे घर फतेहपुर शरीफ में तौलत थिया। याने रब्बुल क़ुद्दूस हिन इलाइक़े ते पंहिंजो लुत्फ़ रहमत जी बरसात जारी रखी। हिकिड़े ॾींहुं वालिदा माजिदा खेसि वेंजारे सींगारे पींघे में सुमारे खेसि लोॾण लॻी। ओचितो साईं चीज़ल शाह जे सिर मुबारक सां लॻ कारो नाग ॾिठो। बीबी साईं ख़ौफ़ खां रोज़े धणी साईं रखियल शाह वटि वेही। साईं रखियल शाह इबादतुल्लाह में मसरूफ़ हुआ। बीबी साहिबा सॼी हक़ीक़त कई। उन ते सुल्तानुल आशिकीन फरमायो त इहो नाग न बल्कि इहो इश्क जो ताज आहे। को बि ख़ौफ़ न कर, वञी ॿीहर ॾिस। बीबी साईं हज़रत चीज़ल शाह जा वार मुबारक कारे नाग वांगुरु दराज़ ॾिठा। हिकिड़े ॾींहुं साईं चीज़ल शाह ॿारनि सां रांदि करे रहियो हो त खेसि हिकु मजज़ूब सावण फ़क़ीर ॾिसी फरमायो त बुलंद अख्तर शहज़ादो दुनिया जे दरवेशनि जा इमाम थींदा ऐं ॿारनि खे चयाईं त हिन सां न विढ़जो। उन ते उते बीठल आम माण्हुनि चयो त चरिया ही ॿार आहिनि, कॾहिं विढ़ंदा त कॾहिं खेॾंदा। उन ते सावण मजज़ूब चयो त ही शहज़ादो दुनिया जे आशिक़नि जो इमाम मुजद्दद आहे, उन सां ॿार छो विढ़नि। साईं जन जो हुलिया मुबारक हिन रीत हुयो। रंग गंदुमी कुशादा पेशानी, कारा ड्रिगा चमकदार वार, स्याह अबरो हलाल वांगुरु, बाजारियूं वॾियूं चमकदार ऐं ताबदार चशम, नक नोकदार, शापर घाटा मगर सुन्नत नबी मूजिब मौज़ून, सुहारी ॾाढ़ी मुठ बराबर, पेर लकदार, कद में कदावर ऐं मौज़ून कामत। महफ़िल समा दौरान साईं मालिकनि जे हुलिया मुबारक लाइ ही चवणु लाज़मी थिए थो त हर घड़ी हर सायत चेहरे मुबारक जी कैफ़ियत न्यारी न्यारी रहंदी हुई। फरमान आहे त इल्मामून खां उन्हनि खे इल्मु अता थियल आहे। रोज़े अज़ल खां आशिक़नि खे मार्फत इल्म लुदनी हासिल आहे, मगर दुनिया जे ज़ाहिरी दस्तूर मुताबिक़ हज़रत चीज़ल शाह खे साईं रखियल शाह क़ुरान पाक जी तालीम वठण लाइ पीर सैयद रसूल बख़्श शाह जन वटि विहारियो। जॾहिं दर्स क़ुरान पाक जी इब्तिदा थी त मुर्शिद कामिल रांदि रूंद तर्क करे छॾी। दर्स क़ुरान पाक खां फ़ारिग़ थी साईं सुल्तानुल आरिफीन जे हुज़ूर में पहुची उत रहंदा हुआ, जिते खेसि रूहानी तालीम बि मिलंदी रही। पाण अरबी फ़ारसी ऐं उर्दू जी ज़ाहिरी तालीम सां सींगारजी विया। दीनी दुनियावी ऐं रूहानी इल्म सां रंग जी रेटा थी विया। जॾहिं साईं जन जी उमिरि 14 साल थी, उन वक़्तु सुन्नत नबी मूजिब मुताबिक़ शरीयत मोहम्मदी शादी मुबारक कयऊं। संदन शादी ॾाॾंग मां थी। ॿी शादी जेका बाद जे बुखारी सादातुनि मां थी, जंहिंमां खेनि पुट जो औलाद कोन थियो। मुर्शिद कामिल साईं चीज़ल शाह 21 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद मोहतरम जे हथ ते बैत करे सूफ़ी अल कादरी मसलक में शामिल थिया। ज़ाहिरी दुनिया वारनि लाइ मुर्शिद जो हुजणु ज़रूरी आहे। हिकु हदीस आहे त मन ला शेख ला फाशेख व शैतान,
जंहिंखे मुर्शिद न आहे उन जो मुर्शिद शैतान आहे। अगरचे आशिकनि खे राह ऐं रस्म जी ख़बर अज़ल खां आहे, ताहम ज़ाहिर राह इश्क़ लाइ रहबर जी ज़रूरत आहे। जीअं इतबा इनकिसार खुज़ू ऐं ख़ुशू जे ज़रिए मंज़िल हक़ ॾांहुं राग़िब थिए, तालिबनि खे उन रम्ज़ मां गुज़रणु ज़रूरी आहे। मुर्शिद कामिल ई पंहिंजे मुरीद खे विर्द वज़ाइफ़ ॾेई जे तकमील लाइ आमादा कंदो आहे। उन तरह तरीक़े जे ज़रिए ई मार्फत खे पहुचबो आहे। अहले तसौफ़ वटि 5 ॾाका हूंदा आहिनि जिन जे ज़रिए आशिक वासिल बिल्लाह थियनि था। नंबर 1 शरीयत यानी इस्लामी अरकान ऐं अक़ाइद जी पुख़्तगी। नंबर 2 तरीक़त यानी मुर्शिद हक़ जी इतबा। नंबर 3 मार्फत यानी रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं रसाई ऐं ख़ुदा जी साञाह ऐं कुल ॼाण मिले। साईं चीज़ल शाह जी नज़र में हक़ीक़त ताईं पहुचण खां पोइ मार्फत हासिल थिए थी। नंबर 4 हक़ीक़त यानी अल्लाह तबारक व ताला जी ॼाण ऐं पाण में परतो पसणु। नंबर 5 बका दवाम यानी ख़ुदा जी ज़ात में गुम थी वहदत में वहदत थियणु। हिकु दफ़े साईं पाण मुजाहिदा में मुस्तगरक थी विया। केतिरा ॾींहं लंघी विया। अमा साईं खे ख़्यालु थी पियो वञी रोज़े धणी खां हक़ीक़त ॼाणण जी कोशिश कई। रोज़े धणी फ़क़ीर फैज़ मोहम्मद खे चयो त शहज़ादे खे ॾिस, सोबत करे चवेसि जो हू काहे पियो आहे। मच में इश्क मौला जो बाहि आहे। हिकु मच मां लंघे ॿिए में टपी पियो, मतां मच खेसि साड़े छॾे। फ़क़ीर फैज़ मोहम्मद साईं जन वटि पहुची हक़ मौजूद चई वेही रहियो, पर पाण इस्तगराक में मस्त ऐं महू रहिया। आख़िर फ़क़ीर वापसि थी रोज़े धणी वटि इशा जे वक़्तु हाज़िर थियो। जॾहिं समाज जो रिहाण शुरू थियण वारो हुयो त पाण साईं जन रोज़े धणी जे आॾो हाज़िर थिया। रोज़े धणी फ़क़ीर खां ख़बर मालूम कई, जंहिं जवाबनि अर्ज़ु कयो त क़िबला साईं जन जी फ़रमान मूजिबि उत वयसि, पर हुते इश्क जो ग़लबो ऐं मस्ती हाल आहिनि। कंहिं सोबत जी ज़रूरत कोन आहे। मां वेही वेही मोटी आयुसि, पाण वाझाए बि न ॾिठाऊं। रोज़े धणी फ़रमायो त सुभाणे मां पाण वेंदुसि। ॿिए ॾींहुं हज़रत साईं नूरानी जन पाण फ़क़ीरी खाधो खणी वटसि विया। जॾहिं साईं चीज़ल शाह मुर्शिद नूरानी रखियल शाह साहिब खे ईंदो ॾिठो, हथ अदब जा ॿधी झुकी बीह रहिया। पाण साईं रखियल शाह वेठो त साईं चीज़ल शाह अदब खां गोॾा भञी वेठो। रोज़े धणी हिदायत कंदा ऐं सम्झाईंदा रहिया। साईं जन ध्यान सां वेठे ॿुधो। कुझु वक़्त जी कचारी खां पोइ साईं जन शहनशाह नूरानी सां गॾिजी ख़ैर सां घर रवाना थिया। बीबी साईं शहनशाह खां ख़बर पुछण आई त खेसि शहनशाह फ़रमायो त तूं चवें थी त मुंहिंजो पुटु आहे। मां दावा करियां थो त मुंहिंजो पुटु, पर पाण चीज़ल शाह चवे थो त मां कंहिंजो ॼायो न आहियां। पाण साईं चीज़ल शाह एतिरी त रियाज़त ऐं मुजाहिदा कयो, शहनशाह राज़ी थी खेसि हर राज़ इसरार ग़ैबी ख़ज़ाननि जो मालिक बणाए छॾियो आहे। रियाज़त ऐं मुजाहिदे दौरान अजब अजब करश्मा नमूदार थिया, जो हक़ीक़त मार्फत खां लंघी वञी बका बिल्लाह खे रसिया। हज़रत चीज़ल शाह सादी ज़िंदगी बसर कंदा हुआ। नंढनि ऐं वॾनि सां इज़त कंदा हुआ। नंढनि ऐं वॾनि सां इज़त सां हलंदा हुआ। को बि माण्हू वटसि ईंदो हो त उनखे बामुराद कंदा हुआ। उन्हनि माण्हुनि जे ऐब ऐं सवाब ॾे कोन निहारींदा हुआ। पाण क़ुर पाक जे फ़रमान, पोइ सवाली खे छिड़ बि न ॾियो, जे मुजस्सम तस्वीर हुआ। पाण फ़रमाईंदा हुआ त अहिड़नि तालिबनि खे ॾिसण सां ठरंदा आहियूं जेके सवाली खे नथा झिणकनि। साईं जन रोज़ाना 3 दफ़ा कचारी कंदा हुआ। सुबुह जो आम माण्हुनि खे तालिबनि जा ॾुख सूर मालूम करण ऐं उन्हनि सां आम कचारी। शाम जो आम माण्हुनि सां कचारी, मुख़्तसर फ़ैसिलनि जा तस्फ़िया करण ऐं कचारी। राति जो मानी खाइण खां पोइ फ़क़ीरनि सां कचारी कंदा हुआ। महफ़िल समाअत थींदी हुई, उन में वेही हक़ीक़त जे राज़नि खे खोले सम्झाईंदा हुआ। साईं चीज़ल शाह खे अल्लाह ताला 3 फ़र्ज़ंदनि सां नवाज़ियो।
नंबर 1 साईं सादिक अली शाह जेके हिन वक़्तु सजादा नशीन आहिनि, फ़क़ीरनि खे हिदायत ऐं रशद अता करे रहिया आहिनि। लंगर बटे सां मिसकीननि, फ़क़ीरनि ऐं मुसाफ़िरनि खे ढो कराइनि था। हज़रत साईं जन वांगुरु मामूल मुताबिक़ कचहरियूं ऐं ॿिया मुक़रर रसूल अख़्तियार कंदा रहनि था। नंबर 2 साईं नियाज़ हुसैन शाह उर्फ़ अली हैदर शाह। नंबर 3 साईं रखियल शाह उर्फ़ अली अकबर शाह। टेई फ़र्ज़ंद पंहिंजो मटि पाण आहिनि। छा हुस्न जमाल में, कुर्ब कमाल में, सखाव अता में, मरवत ऐं मुहबत में, काल ख्वाह हाल में कंहिं लफ़्ज़ी तारीफ़ जा मुहताज न आहिनि। औलिया अल्लाह मरनि नथा, बल्कि हिकु जॻह खां ॿी जॻह ॾांहुं मुंतक़िल थी वञनि था। 16 मई 1984 ईस्वी अरबा ॾींहुं शाम जो 8 वॻे मुताबिक़ सन 1404 हिजरी बरोज़ अरबा तारीख़ 15 माह शोबान ते हिन जहान मां बुरको मटायो ऐं दारुल बका ॾांहुं रवाना थिया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पाण साईं जन कुल 72 वरिया अवली बशरी में रही दर्स हक़ीक़त ॾिनो ऐं तालिबनि जे तास उजाए राह मुहबत में शहीद थी शहादत जो सबक़ पंहिंजे तालिबनि खे सेखारण में वक़्तु गुज़ारियऊं। बेम सदकात मिन मात फ़ी हुब्बल्ला फ़क़द मात शहीद, यानी जो शख़्स मुहबत इलाही में मरी वियो उहो फ़ौती शहीद आहे।